वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नंगर पार्कर में कालीदास डैम जो इफ्तिताह करे छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त आईजी सिंध खे अगवा करण वारो मामलो शर्मनाक अमल आहे। वफ़ाक़ सिंध खे एनएफसी अवार्ड में जाइज़ हिस्सो ॾियण लाइ तयार नाहे। वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली जे करे मुल्क अंदरि अॼु अटो महांगो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नंगर पार्कर पहुची कारूंझर जबल मां वही ईंदड़ भिटियाणी नदी जे पाणी खे महफ़ूज़ बणाइण लाइ ठाहियल कालीदास डैम जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त नंगर पार्कर में 34 डैम ठाहिया पिया वञनि, जिन मां 23 डैमनि जो कमु मुकमल थी चुको आहे ऐं 11 डैमनि जो कमु जारी आहे। डैम तयार थियण बाद 80,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी ऐं इलाइक़े में ज़राअत खे हथी मिलंदी। वॾे वज़ीर चयो त थर जे कोयले में रोज़गार जो हक़ थरियनि जो आहे ऐं नौकरियूं थरियनि खे मिलणु घुरिजनि। पीपी सरकार थर ज़िले में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। मुराद अली शाह चयो त इमरान सरकार महांगाई जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। मुल्क अंदरि अटे खंड ऐं दवाउनि जा अघ आम माण्हुनि जी पहुच खां परे थी विया आहिनि। हुन चयो त वफ़ाक़ सिंध खे एनएफसी अवार्ड मां जाइज़ हिस्सो नथी ॾिए। हिन भेरे बि सिंध खे हिसे खां घटि रक़म ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर जे ख़िताब वक़्तु अटे जे वधंदड़ अघनि थरकोल ब्लॉक 1 जे मुतासिर ॻोठाणनि ऐं पोस्टिंग खां महरूम लेडी हेल्थ वर्कर्स पारां अलॻि अलॻि एहतजाज कया विया। वॾे वज़ीर ख़िताब बाद पिंडाल में लही आयो, जिते हुन मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं मुतासिर धोरियनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई।